पिंडाल में सिंध के वज़ीर के अंगण ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा अॻुवान दोस्तों एम्प्लॉइज अलायंस सखर जो चेयरमैन साईं शाहदाद आबादी साहब, साईं अली मर्दान शेख साहब ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। दोस्तों, ही असांजी तहरीक गुज़िरियल 3 महीननि खां जारी ऐं सारी आहे। एहतजाज करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेके आला ऐवान में इक़्तिदार धणी वेठा आहिनि, प्रिंट मीडिया जे वसीले, सोशल मीडिया के वसीले, इलेक्ट्रॉनिक मीडिया के वसीले असांजो आवाज़ उन्हनि ताईं पहुचे ऐं हू असां सां ॻाल्हाए। असां जेको 4 ड्राफ्ट डिमांड सरकार खे ॾिनो आहे, MPA साहब जे अङण ते, मिनिस्टर साहब जे अङण ते, इहा मां 5-6 मुतालबनि जे 4 ड्राफ्ट डिमांड ॾिनल आहे। हिकिड़े मुतालबे जो हिकु हर्फ़ बि गैर आइनी हुजे, गैर इख़लाक़ी हुजे, असांजे लाइ सलाह उहा हुजे का चोर जी सलाह आहे। जीना होगा, मरना होगा, जीना होगा, मरना होगा। सरकार असांजे 4 ड्राफ्ट डिमांड खे पटे दवा वेही असां सां नेगोशिएशन कई आहे। 19 तारीख़ 19 जून ते कई आहे, 23 जून ते कई आहे ऐं 30 जून ते कई आहे। सरकार खां असां रोडनि ते, रस्तनि ते ऐं सरकार जी टेबल ते वेही पंहिंजो केस खटियो आहे ऐं सरकार मञियो आहे त तव्हांजा मुतालबा हल थींदा कंदासीं। जीना होगा, मरना होगा। पर अफ़सोस जो सरकार असांजा मुतालबा मसइला हल करण जे लाइ तयार न आहे। अफ़सोस जी ॻाल्हि जो अॼु 11-12 ॾींहं आहे, सिंध जा 45 खाता सवाइ फोर्स जे, मां त चवां त जेको फोर्स आहे ख़ामोश एहतजाज न उहो असां सां गॾु आहे ऐं उहो इंशाअल्लाह ताला असां सां गॾु हूंदो। बनी अक़ल जो फोर्स उन्हनि 100 जी तइदाद में असां सां राब्तो कयो आहे त 6 तारीख़ ते असां तां सां गॾु हूंदासीं। सिंध सॼी लॉकडाउन आहे। अफ़सोस जो असांजा हुकुमरान असांजे वोट ते इक़्तिदार में वेठा आहिनि, असां सां वेहण जे लाइ तयारु कोन्हनि के, असांजा मसइला हल करण जे लाइ तयारु कोन्हनि के। सिंध सरकार, सिंध सरकार, सरकार खे अपील थो कयां त ही शऊर वारो तबिको आहे, हिननि जा मसइला फौरी तौर ते हल कयो। 6 तारीख़ ते जेको असांजो कराचीअ में एहतजाज आहे, मथां कंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि हुजे त हे मुलाज़िम 1 ॾींहं जो एहतजाज करे मोटी वेंदा, कतन न आहे। असांजो एहतजाज उन वक़्त ताईं दाइम ऐं क़ाइमु रहंदो जेसीं ताईं असांजा मुतालबा, असांजा मसइला हल न थींदा। जीना होगा, मरना होगा। हाणे हिकु हेकाणी थींदी, हाणे हिकु हेकाणी थींदी 6 तारीख़ ते जा असांजा मसइला हल थींदा, जंहिं 6 तारीख़ ते इक़्तिदार में वेठल माण्हू पंहिंजा टपड़ गोल कंदा। जीना होगा, मरना होगा। बनी अक़ल जे मुलाज़िमनि सां मुखातिब, बनी अक़ल जा मुलाज़िम, 45 खातनि जा मुलाज़िम, बनी अक़ल में 7 खां 8 हज़ार जो तइदाद आहे। अॼु हथ मथे खणी फ़ैसिलो ॾियो, 5000 मुलाज़िम बनी अक़ल जा असांखे कराचीअ खपनि था, घुरिजनि था। क्या हो? जीना होगा, मरना होगा, जीना होगा, मरना होगा। सरकार खे ॿुधायां थो त 6 तारीख़ खां में असांजा मसइला हल कयो। जे असांजा मसइला हल न कयव, जॾहिं हिन शऊर जे माण्हुनि ने सिविल नाफ़रमानी जो ऐलान कयो त पोइ तव्हांजे हुकुमरान खे वेहण जी जॻह बि कान मिलंदी। वरी हिकु दफ़ो हथ मथे खणी चओ त 6 तारीख़ ते बनी अक़ल जा 100% माण्हू हलण जे लाइ तयार हो। जीना होगा, मरना होगा। मुलाजिम दुश्मन हर दस्तूर। दफा करोगे, दफा करेंगे, दफा करोगे, दफा करेंगे। हम भी तुम्ही जैसे इंसान हैं, जो तुम करोगे वो हम करेंगे। मुलाजिम दुश्मन हर दस्तूर। जीना होगा, मरना होगा। साईं नारा बंद कयो हिकु मिनट। जस्ता ज़िले जे सदर साईं ऐं सीए जे ज़िले जे चेयरमैन साईं शाहदाद अली अब्बासी साहब खे चवंदासीं पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुलाज़िमीन इत्तेहाद
अगूनो मरकजी उहदेदार ऐं सिकंदर अली कोई पटेल मुंहिंजे घर में बीठल साईं अब्दुल्ला गोराई ज़िले जो गवाह जो नगर साईं महबूब खोकर साईं अब्दुल हमीद कुमार साईं अली मर्दान शेख साईं बसंत कलोड़ो तंहिंखां मूंखां नाला रहिजी विया आहिनि माज़रत मुंहिंजे साम्हूं बीठल तमामु तंज़ीमनि जा मेंबर साथी हौसला वारी दोस्तो पंहिंजा चार्टर ऑफ डिमांड तव्हांखे ख़बर आहे सभिनि खे हुनखे मां छा दोहरायां अॼु हिकिड़ो मूंसां वाइदो कयो पने आखिर जा दोस्तो कि 6 अक्टूबर ते तमामु मेंबर्स पनो आखिर जा कराची में असां गॾु हूंदासीं इंशाल्लाह जीना होगा मरना होगा जीना होगा मरना होगा 6 तारीख़ पाण हितां सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जे लाइ न हलंदासीं ज़हन ठाहे हलो कि केतिरा ॾींहं लॻा वापसी कान थी जे अगरि सिंध गवर्नमेंट असांजा मुतालबा पोइ बि नथी मञे त हुते ऐलान करे ईंदासीं कि अॼु असां तव्हांजा लातालगी जो ऐलान कयूं था तव्हांजा रस्ता अलॻि असांजा रस्ता अलॻि जीना होगा मरना होगा सिंध इम्प्लॉइज अलायंस उन्हनि खे साबित करे ॾेखारींदी इलेक्शन में कि तव्हांजी हैसियत असां ज़ीरो करे छॾी आहे दोस्तो असां पंहिंजे मुतालबात तां 1% बि पोइते हटण लाइ तयारु न पेंशन असांजे बच्चनि जो हक़ आहे कुझु फेसबुक जी दानिश्वर असां ते तनक़ीद था करनि घर वेठे कि साईं ॿारनि जी तालीम दॿा करे छॾियो साईं मरीज़नि जी हालत ख़राब आहे ओपीडी बंदि करे वेठा आहिनि साईं एमरजेंसी आहे दफ़्तर बंदि बिल्कुलु आहे एमरजेंसी तव्हां इहो सोचो कि असां इंतहाई क़दम खणण ते छो मजबूर थियासीं नंढड़ा एहतजाज कराए सिंध गवर्नमेंट खे बार बार तवजो ॾियारींदे कि असांजा इहे मुतालबा हल कनि पर सिंध गवर्नमेंट बेसिरी ताह करे छॾी जॾहिं असांजा मुतालबा न मञिया मजबूरन असांखे तालाबंदी तरफ़ वञिणो पियो असां पंहिंजे बच्चनि जो पंहिंजो हक़ वठी करे पोइ मोकिलींदासीं न त सिंध गवर्नमेंट सां जंग आहे जंग रहंदी जंग जेसि ताईं सीसीए में साह आहे तेसि ताईं सिंध गवर्नमेंट सां जंग जारी रहंदी मुलाजी कतलेआम मुलाजिम दुश्मन हर दस्तूर